महड़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त महड़ जो रवासी गरीब मिस्किन आसिफ कमांगर जेको पैदाशी नाबीन ऐं संदुस जो ही मासूम पुट बि अखियुनि खां महरूम है, वस वारनि खां मदद जी अपील है। नाज़रीन, असां आसिफ कमांगर सां गॾु मौजूद आहियूं। आसिफ कमांगर पैदाइश जेको आहे सो नाबीन आहे, उनजो ही नंढड़ो पुटु आहे। कुझु टाइम अवल असां हिन जे पुट जी पोस्ट रखीसीं त अखियुनि खां छोकिरो महरूम आहे, पोइ सखी इंसान हिन जो इलाजु कराए त सखी इंसान आयो ऐं हिन जो इलाज बि करायो। कराची में इलाजु थियो। उन खां पोइ डॉक्टरनि चयो त 3 सालनि खां पोइ जेको आहे सो हिन खे लेंस लॻंदा। पोइ 3 सालनि खां अरसो गुज़री चुको आहे, 4थे साल में था हलूं ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो असां सां गॾु आसिफ कमांगर मौजूदु आहे। त लेंस जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त उहे महांगा मिलंदा आहिनि ऐं सरकारी अस्पताल वारा जेकॾहिं किथे बि लेंस हणायूं त उन्हनि जा वरी घटि हूंदा आहिनि। तो असां गॾु आहियूं आसिफ कमांगर सां। आसिफ कमांगर छा थो चए? हा बाबा, तूं छा थो चईं? हिनखे 3 सालनि खां पोइ लेंस जी ज़रूरत हुई। पोइ असां वियासीं तक़रीबन सरकारी अस्पताल गंबड़ ताणी। उते बि असांखे चइनि त न पवंदो लेंस, लाड़काणे वञो। लाड़काणे वियासीं त के घुरनि पिया 30,000, के 20,000, के 10,000 हिकिड़े लेंस जा। उनजे करे असां इहा गुज़ारिश कयूं था त असांखे लेंस जी हिन नंढे खे ज़रूरत आहे। को सखी बानो हुयो, तव्हां इहा पोस्ट रखी हुई, उन हिन जो इलाज करायो। पोइ केतिरो बि ख़र्चु आयो उहो अलाह ॼाणे थो, अलाह हुनखे दर्जो ॾींदो। इन हिसाब सां हींअर असां इहा ई अपील कयूं था त हिन नंढड़े जो महिरबानी करे को बि हुजे, असांजो दोस्त भाउ सरहंदी वारो हुजे, उनखे था अपील करियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।